हिंगोरजा मां ख़बर ॾींदा हलो त हिंगोरजा जी मेहरान कॉलोनी जे रहवासी रिंद बिरादरी जे माण्हुनि जो बासरण पारां प्लाट ते मुबैना कब्ज़े जे ख़िलाफ़ मासूम ॿारनि समेत एहतिजाजी मुज़ाहिरो धरणो। हिंगोरजा जे मेहरान कॉलोनी जे रिंद बिरादरी जे औरतुनि मर्दनि मासूम ॿारनि समेत माशूक रिंद मिसमात वज़ीरा रिंद महरम अली अदनान असद अली रिंद जी अॻवाणी में प्रेस क्लब पहुची प्लाट ते बासर पारां कयल मुबैना कब्ज़े खिलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। एहतिजाज कंदड़नि मीडिया सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम लॻायो आहे त बासर रियाज़ अली रिंद मुनवर उर्फ पप्पू रिंद ऐं इन जे साथियुनि ज़बरदस्ती मुंहिंजी ख़रीद कयल प्लाट ते ज़बरदस्ती कब्ज़ो करे घर ठाहिण चाहिनि था। मुंहिंजे मना करण ते मुंहिंजे घर मथां हमिलो करे असां ते तशदुद कयो आहे। हिननि चयो त असांजो 2 वेसा प्लाट आहे जंहिं मां 1.5 वेसे ते कब्ज़ो करे वेठा आहिनि। पुलिस वटि फरियाद कई आहे पर पुलिस को बि एक्शन खणण लाइ तयार नाहे। हिननि मुतालबो कयो त कयल कब्ज़ो ख़त्म कराए इंसाफ़ कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।